बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारा उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 29 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे माहौल जी गदिलाण। तहां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक के पढ़ण जी तरफ़। सबक 29 माहौल जी गदिलाण। माहौल अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे जंहिंजो मतिलबु आहे वायुमंडल, असांजे आस पास मौजूद समूरियूं शयूं हिकु माहौल जोड़ीनि थियूं। हिकु नंढड़े ॿार जो माहौल संदसि घर हूंदो आहे जंहिंमें हुन जा वालिदैन ऐं घर में मौजूद समूरियूं जानदार ऐं बेजान शयूं अची वञनि थियूं। ॿार जॾहिं वॾो थींदो आहे त संदसि माहौल में वाधारो अची वेंदो आहे ऐं संदसि माहौल घर खां निकिरी घिटी पाड़ो ऐं ॻोठ बणिजी वेंदो आहे। जीअं जीअं हू वॾो थींदो वेंदो आहे त संदसि माहौल में घिटियूं, मस्जिद, स्कूल, ॿनियूं, वण, चौपायो माल ऐं ॻोठ में रहंदड़ सभु माण्हू शामिल थी वेंदा आहिनि। अहिड़ीअ तरह शहरी ॿार लाइ घर, बाज़ार, वार्ड, मस्जिद, स्कूल, इस्पताल, दुकान, गाॾियूं, मोटरूं, रांदियुनि जा मैदान ऐं शहर वग़ैरह संदसि माहौल जो हिसो बणिजी वेंदा आहिनि। हिते असां तिबई माहौल जो ज़िक्र कयो आहे। उन खां सवाइ कुदरती माहौल बि थींदो आहे जेको कुदरत तरफ़ां हर हंधि मौजूदु हूंदो आहे। मिसाल तौरु हवा, पाणी, घिम, ज़मीन, ॿनियूं, ॿेला, झंग, जबल, ढंढूं, ढोरा, वाह, दरियाह, मैदान वग़ैरह। माहौल जी गदिलाण मां मुराद माहौल जी हवा, पाणी ऐं ज़मीन में अहिड़ी अणवणंदड़ तब्दीली आहे जंहिं मां इंसान ऐं हैवान जी ज़िंदगी ऐं रिहाइश वारनि हालतुनि ते ख़राब असर पवनि। जॾहिं मुख़्तलिफ़ अंसर पंहिंजी माहौल में अहिड़ी अणवणंदड़ तब्दीली आणींदा आहिनि त उनखे माहौल जी गदिलाण चवंदा आहिनि। केतिरियूं ई शयूं असांजे माहौल खे गदिलो कनि थियूं जिन जा ज़िम्मेवार असीं पाण ई आहियूं। मिसाल तौरु गंद किचिरो, कारख़ाननि मां निकिरंदड़ गंदा मादा, मोटर गाॾियुनि, कारख़ाननि, सिरनि जे भठनि मां निकिरंदड़ दूंहों ऐं ज़हरीली गैस, कीमियाई भाणनि जा असर अहिड़ियूं शयूं आहिनि जेकी असांजी माहौल खे हर वक़्तु गंदो कंदियूं रहनि थियूं। जीअं नंबर पहिरियों फ़िज़ाई गदिलाण। कारख़ाननि जो दूंहों, गाॾियुनि जो तेल, जहाज़नि जी ॿारण मां निकिरंदड़ गैस हवा सां मिली फ़िज़ा में गदिलाण पखेड़ींदी आहे। उहा गैस सल्फर डाइऑक्साइड, नाइट्रोजन, कार्बन मोनोऑक्साइड, हाइड्रोकार्बन, कार्बन डाइऑक्साइड फ़िज़ा में शामिल थी माहौल खे गंदो कनि थियूं जंहिंखे फ़िज़ाई गदिलाण सॾिजे थो। उन सां गॾु गोड़, शोर ऐं फ़िज़ा जी गदिलाण जे करे ज़हरीलियूं गैसूं
असांजी जिस्म में दाख़िल थी अखियुनि नक गले कन चमड़ीअ ऐं फिफड़नि जी केतिरनि ई बीमारियुनि जो कारण बणिजनि थियूं। एलर्जी नमूनिया दिलि ऐं दिमाग़ जूं बीमारियूं ऐं कैंसर वग़ैरह बि उन मां थिए थो। नंबर 2 पाणीअ जी गदिलाण। साफ़ पाणी अल्लाह ताला जी हिकु नेमत आहे। गंदे पाणीअ मां केतिरियूं ई बीमारियूं फहिलजनि थियूं। असांजे मुल्क में केतिरा ई अहिड़ा हंध आहिनि जिते मींहं जो पाणी खॾनि तराइनि ऐं तलाउनि में गॾु करे सॼो साल कमु आणिबो आहे। उन्हनि तलाउनि ऐं तराइनि मां माण्हू पाणी भरींदा आहिनि ऐं जानवर बि पाणी पीअंदा आहिनि। अहिड़ो पाणी गंदो थी केतिरनि ई बीमारियुनि जो कारण बणिजंदो आहे। पेट जे सूर मरोड़ ऐं पेचस पेट जी कीअनि जूं बीमारियूं मुदे जो बुख़ार टाइफाइड वग़ैरह उन जो कारण आहे। वॾनि शहरनि में गटरनि जे पाणीअ जी नेकाल जी नाक़िस निज़ाम हुअण करे हर हंधि पाणी बीठो हूंदो आहे। गटरनि जो पाणी अक्सर वाहन ऐं दरियाहनि या समुंड में विधो वेंदो आहे, जंहिं करे पाणीअ जी कुदरती ज़रियनि मां हासिलु थींदड़ पाणी गंदो थी वेंदो आहे, जेको माण्हुनि तोड़े पाणीअ जी जानवरनि ऐं आबी जीवत लाइ नुक़सानकार हूंदो आहे। ॿूटनि ऐं फ़सुलनि ते जीत मार ज़हरीलियूं दवाऊं छिणकायूं वेंदियूं आहिनि, जेकी मींहं वग़ैरह ज़रिए नदियुनि नालनि में पहुची वेंदियूं आहिनि। उन खां सवाइ फ़िज़ाई गदिलाण पिणु मींहं जे पाणीअ में मिली वेंदी आहे, जेका अॻिते हली आबी ज़ख़ीरनि खे गंदो कंदी रहंदी आहे। नंबर 3 ज़मीनी गदिलाण। घरनि जो गंद किचिरो ऐं ॿी गंदगी पिणु असांजे घरनि जे माहौल खे गंदो करे थी। गंद किचिरो केतिरनि धातुनि प्लास्टिक जी शयुनि काग़ज़नि ऐं केतिरनि ई कीमियाई मादनि जो मजमूओ हूंदो आहे, जेको ज़मीनी गदिलाण जो वॾो ज़रियो आहे। नंबर 4 ताबकारी शुआउनि जी गदिलाण। मौजूदा दौर जे ज़रूरतनि जी पूराईअ लाइ एटमी सघ जो इस्तेमालु आम जाम आहे। केतिरनि ई बीमारियुनि जो इलाज आइसोटोप्स सां कयो वेंदो आहे। बीमारियुनि जी सुञाणप एक्स-रे ऐं गामा रेज़ सां थींदी आहे। उन्हनि अमलनि दौरान ख़तरनाक ताबकारी मादा ख़ारिज थींदा आहिनि, जेकी केतिरनि ई बीमारियुनि जो कारण बणिजनि था। अहिड़ीअ तरह कारख़ाननि मां निकिरंदड़ गैस जे करे असांजी फ़िज़ा जी ओज़ोन जी तह में सोराख़ थियण करे केतिरा ई ताबकारी शुआ असां ताईं पहुचनि था, जिन जे करे कैंसर ऐं ॿियूं बीमारियूं थियनि थियूं। नंबर 5 गोड़ ऐं शोर जी गदिलाण। असांजी सिहत ते गोड़ ऐं शोर जा बि केतिरा ई नुक़सानकार असर पवनि था। उनखे आवाज़ जी गदिलाण सॾिजे थो। रिहाइशी इलाइक़नि में कारख़ाननि जो क़याम, हवाई अॾा, रेलवे स्टेशनूं ऐं बसनि जा स्टॉप रिहाइशी इलाइक़नि खे मुतासिर कनि था। असांजा कन घणो गोड़ बर्दाश्त नथा करे सघनि। घणे गोड़ जे करे ॿुधण जी सघ ज़ाया थियण जो ख़तरो हूंदो आहे। घणो गोड़ इंसानी उज़वनि ऐं
संदुनि में छिक पैदा करे थो, जंहिं करे मथे में सूर ऐं थकावट जो अहसासु थिए थो। माहौल जी गदिलाण खां बचण लाइ असांखे अकेले सिर तोड़े गॾियल तौर उपाउ वठणु घुरिजनि। जेकॾहिं असां मां हर माण्हू पंहिंजी आसपास जे माहौल खे साफ़ रखे त सॼो समाज साफ़ सुथरो थी पवंदो। माहौल जी बहितरीअ लाइ इनफ़रादी तरह हेठियां उपाउ वठणु घुरिजनि। पंहिंजे घर, पाड़े, स्कूल ऐं ऑफिस वग़ैरह खे साफ़ सुथरो रखिजे। हर हंधि गंदु उछलाइण बदिरां उहो हिकु हंधि रखियो वञे, बल्कि थेलियुनि में बंदि करे मुनासिब हंधनि ते ज़मीन खोटे पूरे छॾिजे। गंदु किचिरो नालियुनि ऐं गटरनि में न उछलाइजे। तमाकु छिकण खां परहेज़ कजे। मोटर गाॾियुनि मां ख़ारिज थींदड़ वाधू धुएं खे रोकिजे। इज्तिमाही तरह हेठियां उपाउ वठणु घुरिजनि। अख़बारुनि, रेडियो ऐं टीवीअ ते समूरे क़िस्म जी गदिलाण ख़िलाफ़ मुहिम हलाइजे। कारख़ाननि मां निकिरंदड़ ज़हरीलनि मादनि ऐं गैसुनि खे ख़ासि तरीक़े सां ॿीहर फ़ाइदेमंद बणाइजे। धुओं कढंदड़ गाॾियुनि ते ज़ाब्तो आणिजे। किने पाणीअ जी नेकाल ऐं गंद किचिरे जे उछलाइण जो मुनासिब बंदोबस्तु कजे। आबादीअ लाइ साफ़ पाणीअ जो बंदोबस्तु कजे। पाड़े ऐं ॻोठ में वणकार वधाए रांदियुनि जा मैदान ठाहिजनि। माहौल जी गदिलाण जे बचाव ऐं माहौल खे साफ़ सुथरे रखण लाइ केतिरियूं ई ॾेही ऐं परॾेही तंज़ीमूं कमु करे रहियूं आहिनि।